अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त ठीकु ठाक ई हूंदो। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंध में बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। असां पंहिंजी संगत सां गॾु निकिरी पियासीं दरियाए सिंध जी तरफ़ चांहि पीअण लाइ। हीअ असां व्यू ॾेखारींदा था हलूं तव्हांखे। कैडेट कॉलेज रोड लारकाना जो आहे, जेको असांखे वठी वेंदो मोहन जे दड़े खां पोइ सिंधू दरिया ते। हिन खां अॻु में तव्हांखे असां ॾेखारींदा हलंदासीं अव्हांजो पंहिंजो मशहूरु कॉलेज, जंहिंखे सॼी सिंध में सुञातो वेंदो आहे, कैडेट कॉलेज लारकाना। ही आहिनि असांजा ॿ दोस्त बुज़ुर्ग, हाजी अनवर ऐं मोहम्मद सालिह। उनखां पोइ ही वण जेके आहिनि, सीनरी ही आहे कैडेट कॉलेज रोड जी, जेका मोहन जे दड़े तरफ़ वञे थी ऐं एयरपोर्ट जी वञे थी। असां तव्हांखे उनखां बाद में ॾेखारींदासीं। ही आहे गर्ल्स जो कैडेट कॉलेज, जंहिंजो नालो आहे शहीद बेनज़ीर भुट्टो कैडेट कॉलेज लारकाना। उनखां बाद में ही आहे फैसल, जंहिंखे असां निंड मां उथारियोसीं, फ्रेश न थियण ॾिनोसीं ऐं ईअं गाॾी ते खणी विहारियोसीं। उनखां बाद में आहे ही असांजो राजा। ही आहे मांडियूं, जिथे बकरियूं चरी रहियूं आहिनि ऐं मौसम जो बि इंजॉय करे रहियूं आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु असां पंहिंजे सुठे तरीक़े सां मौसम इंजॉय कई। ऐं ही आहे असांजो रोड, जेको आहे एयरपोर्ट रोड ऐं मोहन जे दड़े वारो। हालत तव्हां पाण ॾिसी सघो था त केतिरी असां वटि तरक़ी आहे, अल्हम्दुलिल्लाह। उनखां बाद में असां तव्हांखे ग्रीनरी जेका आहे उहो ॾेखारींदा था हलूं। ऐं अॻिते तव्हांखे ही साम्हूं आहे मोहन जो दड़ो जी गेट। असां पहिरियां सिध कंदासीं मोहन जो दड़ो गेट ॾे, ऐं उनखां पोइ टर्न कंदासीं। टर्न करण सां आॾो वीचारो टिकेटुनि वारो थी बीहंदो आहे, उनखां पोइ असां टर्न करे हलिया वेंदा आहियूं। सो ही आहे मोहन जो दड़ो एयरपोर्ट जी तरफ़ रोड वेंदो, जिथे तव्हां पाण ॾिसी सघो था त केतिरो सुठो सेटअप रखियलु आहे। ही आहे रेस्ट हाउस। रेस्ट हाउस खां पोइ ईंदी हिननि जी सिक्योरिटी कैंट। उनखां बाद में मेन गेट ईंदी एयरपोर्ट जी। असां मौसम जो ॾाढो इंजॉय कंदा रहियासीं ऐं पंहिंजे संगत साथ सां जेके दोस्त असांजा रहियल आहे उन्हनि खे बि तमामु घणो मिस कयोसीं। ही रोड आहे कचे जो, जेको असां वञी रहिया आहियूं। हींअर ॾिसी सघो था अव्हां साइड खां त असांजो आहे ही एयरपोर्ट। हीअ एयरपोर्ट जी एराज़ी आहे, पर रोड अञा ताईं असांजो उहो पुराणो ई आहे। उनखां बाद में ही असां पहुची चुका आहियूं कचे जे बंद ते, जिथे सावक ऐं आसमान क्लाउड ॾिसी अव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे पूरो सुकून थो अचे, दिलि खे सुकून मिले थो, छो जो हीअ ग्रीनरी जेका आहे शहर खां ज़रूरु आहे। फाइनली असां पहुची वेंदा आहियूं सिंधू दरिया ते। सिंधू दरिया जो ही व्यू ॾिसी सघो था। उनखां बाद में ही आहिनि असांजा कुझु लम्हा यादगिरी वारा। हुनखां पोइ असां वेठासीं पंहिंजी सीट संभाले। ही आहे राजा असांजो फैसल, हाजी अनवर, ऐं उनखां पोइ आहे असांजो मोहम्मद सालिह। ऐं ही आहे होटल, जिथे असां पंहिंजी चांहि पीअंदा आहियूं, सुकून प्रोग्राम वारी। असांखे त अव्हां सुञाणे सघो था। वॾी महिरबानी तव्हां ॿाहिरनि जी। जल्द खां जल्द फॉलो कयो ऐं लाइक कयो, शेयर ज़रूरु कयो असांजे हिन व्लॉग खे। उनखां पोइ मोहम्मद सालिह असांखे सभिनि खे पाणी सबिल पीआरी। पाणी सबिल पीआरण खां बाद में असां ॾाढो ख़ुशि कचहरी कई। कचहरी कंदे कंदे ऐं ॾाढो असांखे मौसम जो मज़ो वरितोसीं। दरिया जी हवा बि लॻे पई ॾाढी प्यारी प्यारी। उनखां पोइ बुज़ुर्ग जी कचहरी ॿुधीसीं, हाजी अनवर जी कचहरी ॿुधीसीं, असांजा डॉक्टर साहब जी कचहरी ॿुधी, फैसल जी कचहरी ॿुधी, ऐं हीअ असां पंहिंजो हिकिड़ो ॿ वीडियो जो शॉट आहियूं। उनखां बाद में असांजा अची विया 5 कप चांहि जा, जेका दूध पती चांहि हुई। असांखे ॾोकरी शहर मिलंदी त न आहे, पर हिते ई फाइनली सुठे तरीक़े जी चांहि मिलंदी आहे, ऐं असां चांहि खणी पंहिंजी इंजॉय कंदा रहियासीं। चांहि जो मज़ो पहिरियां सभ खां पहिरियां असां वठायोसीं असांजो पंहिंजो मोहम्मद सालिह, उनखां पोइ हाजी अनवर, फैसल ऐं असांजो डॉक्टर राजा। ऐं उनखां बाद में असां पंहिंजो कप खणी चांहि खे इंजॉय कयोसीं। चांहि असांजी उहा आहे पाकिस्तान जी शइ, जेका असां सुठे नमूने सां पीअंदा आहियूं। असांखे मथे सूरु हुजे, बुख़ार हुजे, लिङनि में सूरु हुजे, चांहि पीअंदा आहियूं, असांखे हर शइ छॾे ईंदी आहे। उनखां पोइ दरिया जो बि मज़ो वठंदा रहियासीं। सनी बूंदबारी बि हले बि पई ऐं हवा जो ॾाढो प्रेशर हुयो ज़बरदस्त। ऐं हितां व्यू बि अव्हां ॾिसी सघो था त कहिड़ो ख़ूबसूरत नज़ारो नज़र अचे पियो। वण टिण, पाणी, आसमान में झुड़। ऐं हीअ आहे कचे जी सरज़मीन, जिते तिरनि जो फ़सुलु थी चुको हुयो। ही साम्हूं तिर बीठा आहिनि ऐं आॾो तमामु सुठियूं सब्जियूं बि बीठियूं हुयूं। हाणे असां वेंदासीं वापसि। बाक़ाइदे इंजॉय कयोसीं असां पंहिंजे सिंधू दरिया खे ऐं ॻोठाणनि रस्मुनि खे, रवाजनि खे, चांहि खे सुठे नमूने सां। ही हाजी अनवर आहे। हाजी अनवर खे हिकु बार पलटो हणी
ऐं असां पंहिंजी रवानगी लाइ तयारु थींदासीं। ही आहिनि टाली जा वण जेके तमामु ख़ूबसूरत हूंदा आहिनि ऐं फिका गुल छॾींदा आहिनि। असां पंहिंजो इंजॉय कंदा कंदा रहियासीं, ॾाढो सुकूनु मिलियो, दोस्तनि खे मिस कंदा रहियासीं जेके असां सां गॾु हूंदा। ही मेंहियूं ऐं गाबा जेके आहिनि उहे पाणी में इंजॉय था कनि। ही सावक ॾिसी सघो था, ही तिरनि जो फ़सुलु आहे। असल में कचे में थींदा ई तक़रीबन तिर आहिनि। तिरनि जो फ़सुलु ऐं पाणी, वण, हवा आहे। असां हींअर बि ॾाढो मिस करे रहिया आहियूं, छो जो असां वॉइस ओवर जेका कंदा आहियूं उहा राति जो टाइम कंदा आहियूं जीअं शोर ऐं आवाज़ु न हुजे। अल्लाह हाफ़िज़।